साईं फरमाइन था बकम कयो तवा जन्नत जा वारिस थी वेंदा हिकड़ो मानुन के मानी खारायो बियो सलाम आम कयो मानुन के मानी खारायो बियो सलाम आम कयो वाकुफा ना वाकुफा जानो सुञाणो न सुञाणो जेको मिले चो अस्सलाम अलैकुम समझो था सलाम आम कयो ऐं मानुन के मानी खारायो बेश्त चो अल्लाह अल्लाह बुधो हिकड़ो एड़ो अमल आ जेकॾहिं तव्हां उहो अमल कयो त अल्लाह जा मलाइका तव्हां जे मथां सलातूं पढ़ंदा आहे न फ़ाइदे वारी ॻाल्हि मलाइका तव्हां ते सलातूं पढ़नि अहिड़ो कमु कजे न कजे सुभान अल्लाह इन्नल मलाइकत ला तज़ालु तुसल्ली अला अहदिकुम मा दामत माइदतुहु मौदूआ जे मानू जो दस्तरखान खुलियल आ दस्तरखान खुलियल आ जेसी तई दस्तरखान खुलियल आ तेसी तई इन घर धणी ते अल्लाह जा मलाइका सलातूं पढ़ंदा सुभान अल्लाह मेहमानन जे लाइ दस्तरखान खुलियो पियो आहे मलाइकनि जे रहमत जो वसकारो सुभान अल्लाह पर उहे माण्हू ॾाढा बुछड़ा आहिनि ॾाढा गंदा आहिनि ॾाढा रब वटि नापसंदीदा माण्हू आहिनि जंहिं वटि न को मेहमान अचे न मेहमान के खाराइनि न मेहमान के प्यारनि को तॾे ते लड़ी अचे त उनखे चांहि जी सलाह ई न कनि को तॾे ते लड़ी अचे त मानी जो गफ़ो न खाराइनि को मेहमान अचे त उनजी आजियां न कनि ख़ातिर तवाज़ा न कनि हबीब करीम ने फरमायो त ये बुछड़ा माण्हू इहे तव वो तव्हां पंहिंजो नालो बुछड़नि माण्हुनि में लिखाईंदो या सुठनि माण्हुनि में अधु ॻाल्हायो था अधु चुप में आयो हाँ सुठा माण्हू ख़बर अथव कहिड़ा आहिनि इमाम अबू याला रिवायत आंदी आ इमाम हाकिम मुस्तदरक में या रिवायत आंदी आ हजरत सैयदना सुहैब तो रिवायत करे मुझे आका फरमायो खैरुकुम मन अतअमत आम व रद्द सलाम तव्हां में सभिनी खां भलो माण्हू उहो आ जेको मानी खाराए ऐं सलाम जो जवाब दिए छा करे मानी खाराए सलाम जो जवाब दिए यो तव्हां में सभिनी खां भलो माण्हू इहो आ माण्हू अचे अस्सलाम वालेकुम हे चुप कई वेठो सूबेदार जे घोड़े वांगुरु सीटियो वेठो सलाम जो जवाब न ॾे मां एड़ा माण्हू ॾिठा आहिनि एड़ा माण्हू वो सलाम करे सलाम जो जवाब ही न ॾे ये न थियो ये बुछड़ा माण्हू जेके सलाम जो जवाब नथा ॾियनि भला माण्हू उहे आहिनि जेके सलाम जो जवाब ॾींदा आहिनि ऐं मानी खाराईंदा आहिनि चो सल्लल्लाहु अलैहि या
इमाम अबू नुएम रिवायत वाणे हजरत अबू सईद रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत फरमाइन था मन अतअम मुस्लिमन जाइअन अतअमहुल्लाहु मिन सिमारिल जन्नह जेको के बुखारे मुसलमान के मानी तो खाराए रब उन के जन्नत जा मेवा खाराइंदो साईं बेहश्त जा मेवा अंगूर इंजीर केला ॾाढ़ू अंब नारगियूं नाशपातियूं बात तो पानी कौन तो करे हो ना हाँ इते मुद्दत थी अचे तब नसीब कौन था हाँ जन्नत जा मेवा ओ मुझा प्री प्यारा मुझे आका फरमायो जेको के बुखारे मुसलमान के तो मानी खाराए अल्लाह उन्हें के जन्नत जा मेवा खाराइंदो खाइंदो न मेवा सुभान इमाम हाकिम रिवायत आंदी मुस्तदरक के अंदर हजरत जाबिर रज़ियल्लाहु तआला अन्हु तो रिवायत करे मन ज़बह लिदैफिही ज़बीहतन कानत फिदाहु मिनन नार जेको माण्हू के मेहमान जे लाए को जानवर ज़िबह थो करे पाडो तो कोन कुठुई बकरो कोन कुठुई कुकुड़ तो कुई सगी तो ना मेहमान जे ला कुकुड़ तो कुई सगी तो ना साईं फरमाइन ता जेको मेहमान जे लाए ज़बीहो ज़िबह तो करे जानवर ज़िबह तो करे त मेहमान के खाराया त इहो जहन्नम जी बाह का फिदियो थी वियो दोज़ख जी बाह जो फिदियो बणजी वियो हाणे इहो माण्हू जहन्नम जी बाह में नवींदो ॻाल्हि सम्झो हाँ सुभान अल्लाह इने का ये बलोचिस्तान जा माण्हू भड़ है बलोचिस्तान जा माण्हू वञण थींदो आहे कॾहिं कॾहिं मां भी सजी सिंध तो घुमा पंजाब बलोचिस्तान दर दर ते पर बलोचिस्तान में जिथे वञ बकरो कोंदा अजीब उनकी मेहमान नवाज़ी ऐं अल्हम्दुलिल्लाह असां जी सिंध मेहमान नवाज़ी में मशहूर है समझो था अरब अरब जा माण्हू मेहमान नवाज़ उन का पोइ सिंध जा माण्हू मेहमान नवाज़ या कुदरती दात है अल्लाह तबारक व तआला जल शानु जी अरबन के मेहमान नवाज़ बनायो है कि सिंध जा माण्हू के बि मेहमान नवाज़ ऐं हबीबन करीमन फरमायो त जेको मेहमान जे लाए ज़बीहो कोहे तो जानवर कोहे तो इहो उन जो फिदियो थियो जहन्नम जी बाह सुभान अल्लाह मदीना मुनव्वरा में एक टैक्सी दे चढ़ियोस तो ने टैक्सी वाले के मुचो त सैयदना अमीर हमजा ते सलाम करणो आ वरी मोटी हरम में ईंदी मुके जी त 40 रियाल माने 40 रियाल मुझे 40 न 20 रियाल दी जी न 40 रियाल मुचो न 20 रियाल दी खैर मां वेठो सुने सा चढ़ी मुझे 40 वठो 40 दींदो सा सलाम करे मोटी तो जा सो गाड़ी हली मुचो मां दींदो सा 20 रियाल जी न 40 रियाल जो मां तुझे मेहमान आया कुछ मेहमान जो ख्याल कर सही मुझे ये लफ्ज चवण मां तुझे मेहमान आया कि बस बस खलास तू मुझे मेहमान आई हिकड़ो रुपयो तो कोन वठो वो 40 हली जग कदो पे हली मुझे मां तुझे मेहमान आया कि बस बस खलास ला अखद मिनका कर्शन वाहिदा यानी हिकड़ो पैसो तो कोन वठो ऐं हाणे तू हल मुझे मेहमान खाने ते हल मां तुझे बकरो पको
मां जो तुझी मेहरबानी मुके सही नामी हमजा में दीदार कराए वरी हरम में चल दिस अरब जी मेहमान नवाजी खुसूसन मुझे महबूब जे शहर मदीने वारा सुभान अल्लाह रब चला सा सभिनी के मदीनो दिखारे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह ओ मुझा प्री प्यारा खैरात खैरात रिज़्क के वधाए थी जे हिकड़ो दाणो हारी छटींदो आ तो उन दाणे में 7 तीला पैदा थींदा हर तीले में दाणो रखबो उन हिकड़े दाणे में 700 दाणा पैदा थींदा हारी कट्टो कुले ते खणी वनी छटे इंदो आ पर जने मल बटई कंदो आ त ट्रालो भरे अन्न जो खणी इंदो आहे के न माल वधियो या न अन्न वधियो या न यो मिसाल देई रब फरमाए तो त जेको मुंजे रस्ते में खैरात करे तो मार पुने के ई वधाईंदो हिकड़े दाणे मां 700 700 मां 1400 1400 के 2800 बनाया तो मर्जी वालो हाँ जेको खैरात करे तो रब उन्हें जे माल के वधाए तो जेको खैरात करे तो रब उन्हें जे इज्जत के वधाए तो जेको खैरात करे तो मदीने वाले साईं फरमायो त सदको ऐ खैरात जेका मुसीबत नाजुल थी चुकी आ उन्हें के भी तारे छडींदी आ ऐ जेका अन्या मुसीबत नाजुल न थी आ त अचण का अकु उन्हें मुसीबत के खैरात तारे छडींदी आ छाजे करे साईं फरमाइण ता जरे तो खैरात कंदा आयो तो वह खैरात फकीर जे हथ में पेरी न पोंदी आ असदक़तु तकफी कफिर रहमान पेरी तुजी खैरात रहमान जे हथ ताईं पहुंचदी आ पो रहमान जे हथ का पो उन साइल जे हथ ताईं वेंदी आ मुझा दोस्तों जेका मुसीबत लही चुकी आ उनके खैरात तारे छडींदी जेका अन्या नथी नाए मुसीबत जे अचण का अक में रब ने खैरात जे सदके तुजी मुसीबत तारे छडींदो गाल समझो खुसूसन सुबह जे वक्त में इमाम मुंज़री अत-तरगीब व-तरहीब में रिवायत दिया मुझे आका फरमायो मदीने वाले साईं फरमायो तब बाकिरू बिसदका फइन्नल बला ला यतखत्ता सदका पंजो सुबह कयो खैरात सा सुबह जे वक्त में सवेर सवेर खैरात कयो पुकार मुसीबत उन खैरात के ओरांगे तवाडे नहीं दी जिनमल तवा खैरात कई ना वो खैरात तवा जे चौधारी किलो हिसार थी हिफाजत जो कड़ो चढ़ी वई हिफाजत जो कोट किलो तामीर थी विंदो मुसीबत अचे थी बाहर हो ना अग में किलो लगो पियो आहे उन में मुसीबत आने दी कान गाल समझो हाँ साईं फरमाइन था दावू मरदाकुम बिसदका पंजे मरीजन जो पंजे बीमारन जो इलाज कयो दवा कयो सदके जे जरिए सदको कयो यो तांजे बीमारी जी दवा मौत का सवा भी हर बीमारी जी दवा है बगाल समझो था
मु पेरी ता के अर्ज कयो त या एड़ी वैक्सीन आहे या एड़ी हिफ्ज़ मा तक़द्दम दवा है जे कने तवा इने ते अमल कयो त का मुसीबत तवा दे ईंदी ही का पर जेका अगु अची चुकी आ उहा बि टरी वेंदी तहां जो रिज़्क़ वधंदो तहां जी इज्जत वधंदी तहां जो माल वधंदो मा नक़स मालिन मिन सदका खैरात सा सदके सा माल घट पो नए पर माल वधंदो हां हां समझो था मां को पंजो ज़ाती वाक्य ता बुधाया एड़ा वाक्य मां बयान कंदो न आहियां पर ज़हन में अची वियो आहे तव्हांखे ॿुधाए छॾियां मां हिकिड़े भेरे तयार हुउसि मदीना मुनव्वरा ऐं उन वक़्त में मुंहिंजो हथ तंग हुयो कोशिश करे मूं टिकट जा पैसा गॾु कया उन वक़्त में 25,000 टिकट 25,000 टिकट जा मूं गॾु कया पो बस हाणे वञण जी तयारी हुई टिकट वठणी हुई तेसी हिकिड़ो माण्हू आयो तमाम घणो मजबूर हो तमाम घणो साइल बणजी पंहिंजो मजबूरी ॿुधाई ऐं उनखे 25,000 जी ज़रूरत हुई मुंहिंजे जीअ में आयो जो हाणे मदीने वारो साईं घुराईंदो त पोइ किरायो पूरो ॾींदो ही मिस्कीन आ मंगतो आ साइल आ ऐं पंहिंजी मजबूरी अहिड़ी ॿुधाई अथसि जेका हिन जो मदद करण हक़ आ उहे 25,000 मूं हुनखे ॾेई छॾी ऐं मूंखे मस्जिद में मेंबर रसूल ते अल्लाह जे घर में कसम जी ॻाल्हि आहे तो उन ॾींहं खां पोइ कॾहिं बि मूंखे टिकट जी तंगी न थी मदीने शरीफ वञण जो या इरादो कंदो आहियां त अॻु वात मूंखे टिकट मिली वेंदी ऐं इहा तव्हांखे मां ॿुधाए छॾियां त मां मदीने शरीफ में जो मोटंदो आहियां घर न पहुचंदो आहियां त अॻु में मूंखे टिकट मिली वेंदी कंहिं न कंहिं फ़रिश्ते खे अल्लाह ताला मोकिलींदो आहे को न को अल्लाह जो बहानो अची वेंदो आहे मूंखे टिकट मिली वेंदी मज़ा जो त मलाइक ईंदो आहे को माण्हू ईंदो आहे समझो था को न को अल्लाह जो बहानो ईंदो आहे मूंखे उन ॾींहं खां वठी अॼु ताईं कॾहिं बि भली हिकिड़े साल में 3 भेरा वञा 2 भेरा वञा 4 भेरा वञा 5 भेरा वञा त मूंखे अल्लाह ताला इंतजाम करे ॾींदो ऐं उन वक़्त में मूंखे शौक़ ज़ौक़ वॾो हुयो तयारी बि घणी हुई ऐं मूं वॾी महिनत सां उहे पैसा गॾु कया हुया पो मूं पंहिंजी उहा महिनत उन ग़रीब जे हवाले करे छॾी बस अल्लाह ताला जल्ल शानो खे इहा मुंहिंजी अदा वणी उहे ॾींहं हे अॼु ताईं वरी कॾहिं मुंहिंजी हाज़िरी कज़ाब न थी आहे ऐं कॾहिं बि टिकट जी तंगी न थी तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त तव्हां दिलि जा कुशादा थियो समझो था ॾिसो तव्हांजे पाड़े में कोई यतीम ॿार आहे उनजी मदद कयो का बेवा औरत आहे उनजी ख़िदमत कयो उनजे हाजतुनि जो पूराओ कयो को मंगतो अचे को साइल अचे को मिस्कीन अचे को गरीब अचे उन्हनि जी मदद कयो को कर्ज घुरे तव्हां वटि तौफ़ीक़ हुजे त उनखे कर्ज ॾियो बहरहाल दिल जा सखी बणो दिलियूं कुशादियूं कयो सोढ़ी दिल न कयो छो त बकौल शेख सादी जे तवंगरी बदिल न बमाल बुजुर्गी बअक़ल न बसाल बुजुर्गी हुंदी आहे अक़ल सां सालन ते न हुंदी आहे अदा हेडी वडी उम्र त 50 सालन जो आहे वडो बुजुर्ग हूंदो न बुजुर्गी अक़ल सां ऐं तवंगरी दिल सां लख रुपया घर में हुजन पर जे दिल न आहे इन जड़ो शुरू जो आहे वो बुधायो मां हिकिड़ो माण्हू पे चए थी हे शीशो तमे सचे किए जो साल सजो थी विया अञा खुटो ई ना ते इस्तेमाल कंदो है रोज
रोज इस्तेमाल कंदो आया मानी मखे खाईंदो आया पर खुटे कोन तो कीअं कोन तो खुटे जे मानी खणंदो आया शीशे जे मथो ही घुमाए चवंदा मख दी वई मथो घुमाए चवंदा तसवर कंदो त मख दी वई खाई विंदो आहे शीशो उतरो जो समझो था हां ये न बखील न थियो कंजूस न थियो ता फकीर आयो कुशादी दी कुशादा है हां अनफिक मा फिल जेब यातिक मा फिल गैब इमाम सखावी मकासिद हसना में रिवायत आंदी है त अनफिक मा फिल जेब यातिक मा फिल गैब जेको खीसे में अथई सो खर्च कर त गैब वारो चोरी ॾियारे हज़रत साईं फरमाइंदा त मिस्त्री कारीगर कम पियो कंदो आहे न हिकड़ी सिर हथ में हूंदस त बी न मिलंदस उहा भित ते लॻाईंदो चवंदो आ त वरी बी मिलंदस वरी उहा हणी चवंदो आ त वरी बी मिलंदस हिकड़ी हथ में हूंदी त बी न मिलंदी समझो था जेको अल्लाह ॾिनो आहे खाओ पियो ख़र्च कयो त वरी अल्लाह ॿियो ॾींदो दादू जो गाल करे हिकड़ो माण्हू मूं वटि आयो सुबुह जो सवेल आयो चई भाई साहब मूंखे 2000 जी जरूरत आहे मूंखे खपन हाणे मूंखे ख़बर हुई त कल वो बटाई करे 4 लाख रुपए जो अन्न खणी आयो 4 लाख जो अन्न मूंखे मुंहिंजो पाड़ेसी मूंखे ख़बर हुई 4 लाख जो अन्न खणी आयो आहे ऐं सुबुह जो सवेल आणो फिरे आयो मूंखे 2000 जी जरूरत आहे उधारा ॾींदे जो है तो 2000 में उधारा दिया तो पर ये जो कल 4 लाख खणी आया न जा जो बधा है ना वे बधा है ना लख 4 लाख उन्हें 2000 निकरंदा हां कंजूस न थियो बखील न थियो कुशादियूं दिलियूं कयो किथे अल्लाह जो घर ठहरायो मस्जिद ठहरायो किथे जरूरत आहे नलको लॻायो पानी जी सबील लगायो के गरीब मिस्कीन जी मदद कयो के न्याणी जो इलाज करणो आहे उन जी मदद कयो को दीनी मदरसो हुजे उन जी खिदमत कयो को बचड़ा पढ़न था उते उन जी दीनी मदरसे जी खिदमत कयो पंहिंजे हलाल माल खे अल्लाह जे रस्ते में ख़र्च कयो पो इन तरह से अल्लाह ताला जल्ल शानहू तवा के मर्जन का कर्जन का दर्दन का हकीमन का तबीबन का हाकिमन का हर मुसीबत आफत शामत का तवा अल्लाह जे हिफाजत में थी विंदो गाल समझो सबक याद दियंदो सबक याद दियंदो हाँ सुभान अल्लाह तो खैरात करे दिसो त अल्लाह ताजी मदद करे तो या न करे पर हुन वांगुर तकड़ न कजो हमरा एक पड़ी तहज्जुद जी नमाज मौलवी साहब जुमे ते तकरीर कई बाबा जेको तहज्जुद पढ़ंदो उन जे मुंह में नूर बरंदो छा जेको तहज्जुद पढ़ंदो उन जे मुंह में नूर बरंदो वाइस जुमे ते बुधई घर आयो दिल में थी अज जरूर तहज्जुद पढ़ंदो रात जो तो सी हुजे घणो जाने पानी के हथ केर लाए तयम्मुम करे तो तहज्जुद पढ़ा तयम्मुम कहीं पासे दा को तो पियो जुने ते हथाणी ते हथाणी औ जे तयम्मुम करे तहज्जुद पढ़ी सुबह जो ज़ाल के पीछे ते फलानी दे खबर मुझे मुंह में नूर भरे थो ज़ाल छो कि ये मोल साहब तकरीर कई त जेको तहज्जुद पढ़ंदो उन जे मुंह में नूर भरंदो सो मुराद तहज्जुद पढ़ियो आ मुंह में नूर भरे थो जी तो मौलवी साहब का पुछिया नूर जो रंग केड़ो हूंदो जेता है नूर जो रंग कारो तो पुकारो मो छो पियो थई
हाणे फाटल पुराणो नोट 10 रुपए जो खर्च करे पुछे हाणे असां किथों तो मलाइको खणी अचे न तकड़ न कर अल्लाह जे रस्ते में खर्च कर रब कदे भी तोखे तंगी न ॾेखारी कदे तू परेशानी न ॾिसंदे ओ मुजा प्री प्यारा जेकी अल्लाह जे रस्ते में सखावत कंदा आहिन रब उन्हनि खे माला माल करे छॾी बस हिकड़ो वाक्य बयान करे मां दुआ घुरा हिकड़ो वाक्य बयान कर हज़रत मूसा अलैहि सलाम कोहे तूर ते विंदो अल्लाह सां कलाम करण रब सां ॻाल्हाईंदो पो हिकड़े ॾींहुं वञे पियो रस्ते में हिकड़ो माण्हू मिलियुसि इन मूसा कॾहिं मुलाक़ात थो वञे चई वञा थो कोहे तूर ते अल्लाह सां कलाम कंदुसि चई पोइ अल्लाह खे अर्ज़ कजांइ त मां हिकड़ो वेलो खावां थो त ॿ वेला भुख ते वेठो आहियां मुखे अल्लाह साईं हेॾो वॾो अयाल ॾिनो आहे मुखे मानी त सोली खाराए न अल्लाह खे मुंहिंजो न्यापो ॾे त मुखे भुखुनि में छो थो मारे हज़रत मूसा अलैहि सलाम रब खे अर्ज़ कयो रब्बुल आलमीन जल्ल शान फरमाए त मूसा इन जी उम्र लिखी दम घणी ऐं मुक़द्दर में रोज़ी लिखी दमास थोरी पो थोरी थोरी वेराए ॾियास तो उम्र घणी हज़रत मूसा अलैहि सलाम जी ॻाल्हि ॿुधाए चईसि हाणे महिरबानी कर जॾहिं वरी वञी न रब खे अर्ज़ कजांइ त उहो सची ज़िंदगी जी रोज़ी मूंखे हिकिड़ो भेरो ॾेई छॾे हिकिड़ो भेरो खाई भउ कयां पोइ मरां जीअं मुंहिंजे वस हिकिड़ो भेरो त खाई भउ कयां न चङो हज़रत मूसा अलैहि सलाम रब खे अर्ज़ कयो रब्बुल आलमीन जल्ल शान उन माण्हू खे तमामु घणी रोज़ी ॾिनी तमामु ओ जेका सॼी ज़िंदगी जी रोज़ी असां हिकिड़ो भेरो उनखे मिली हिन मर्द हीअं कयो जो वियो वञी सॼे शहर में दावत ॾेई आयो बाबा जेके बि ग़रीब आहिनि मिस्कीन आहिनि मंगता आहिनि साइल आहिनि से सभु अचो मुंहिंजी दावत खाओ अचे साईं देगियूं लाथई भत लाथई बोड़ बिरयानियूं चाशनियूं वग़ैरह वग़ैरह घणी गाल नथा कयूं मता तहां जो वात पाणी करे सही ये लंगर ठही विया खुदा जी खल्क के खाराई प्यारी हिकड़ो ज़र्रो बि बचाए न रखे खाधई बच्चन के खाराई जो सब खैरात करे हिकड़ो ज़र्रो बि सजी उम्र जी रोज़ी हिकड़ो दफ़ो ही सजो खर्च करे खुदा जी कुदरत पियो ॾींहुं थियो त कल्लो के खां वधीक पैसा वरी सभिनी के चई बाबा दावत मुंहिंजी अथव चे खाओ वरी ॿिए ॾींहुं के जेके कुछ हुयुसि खाधई ख़ैरात कई टे ॾींहं ते अञा वधीक मिलियुसि हिन से ऐलान करे छॾियो हाणे को बि पिने न मंगतो साइल हेॾे होॾे न वञो सभु मुंहिंजी दावत ॾे हाणे सोचो हेड़ा माल पिया मुफ्त में मिलनि अचे गरीब गॾु थिया ईअं लाइनूं लॻियूं पियूं आहिनि हेॾो फंडरूं पियूं कुसनि भत पिया रजनि खलकूं पियूं खाइनि ॾींहों ॾींहुं वञे वधंदो ॾींहों ॾींहुं वञे माल में बरकत पवंदी आख़िर इहा ॻाल्हि हज़रत मूसा अलैहि सलाम ताईं पहुती हज़रत मूसा अलैहि सलाम रब खे अर्ज़ कयो मुंहिंजा मौला तो फरमायो त हुनजी उम्र घणी आहे रिज़्क़ थोरो आहे हो पाण पियो थो खाए पर राज पियो थो खाए इहा ॻाल्हि कीअं रब फरमाए त ए मूसा ॻाल्हि इहा हुई जेका तोखे ॿुधाई हुई हिन जी उम्र घणी ऐं रिज़्क़ थोरो हुयो पर इन माण्हू मूं रब सां वापार कयो पंहिंजी रोज़ी मुंहिंजे रस्ते में ख़ैरात कई मां अञा वधाए वरी मुंहिंजे रस्ते में ॾिनई मूं अञा वधायो जे ईअं कंदो रहंदो इन जे रोज़ी में तंगी न ईंदी ॾींहों ॾींहुं वधंदो बाबा तव्हां के रोज़ी जे वधाइण जो नुस्ख़ो सेखारियो तमाम वधीक हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे समझो था हज़रत पीर सिंह रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह मौसूदा शरीफ में आ त हिकड़े दफ़े सां पाण फरमायूं त असां जी जेका किश्ती आ उन जो नाको उन जे हलाइण वारो तवक्कुल अल्लाह जो भरोसे से असां जी बेड़ी पई थी हले कदे उडंदी न रब ते भरोसो रखे जेको इंदो आ खाईंदा आहियूं खुदा जे रस्ते में ख़ैरात
समझो था हिकड़े बेरे पीसे रोज़ी बनी रहमतुल्लाह अलैहि जन जे नांगरी के अर्ज कयो सही अज तक नंगर में कुछ भी कोने मेहमान बैठा है सो जेको हुकुम हुजे साईं फरमाए ता बा मेहमान अल्लाह मोकलिया है उन जी रोज़ी अल्लाह दी शाम थी ते एकड़ो मानू 2 रुपया दे उन 2 रुपया वडी गाल 2 रुपया दे रुपए मजो सजो खर्च थियो शाम जो बोरजी आयो साईं हाने 2 रुपया अल्लाह मोकलिया है ने हिकड़े रुपए मो सजो नंगर थियो सजी जमात खादो जे इजाजत हुजे ती भला रुपयो लिकाए रखो सुभाणे जे पीसे रोज़े धनी फरमाए त है फौज अगड़ो को चही त सही कुछ भी कोने हाने अल्लाह मोकलिया है ने त वरी चई तो लिकाए रखा जे रब मोकलियो आ ती रब जे रस्ते ते खैरात कर सुभाणे जो सिज रब उभारी दो त सुभाणे जी रोज़ी रब दी हां ओ मुजा दोस्तो जेको अल्लाह जे रस्ते में दींदो न रब उन के छडींदो न मुझा दोस्तों अल्लाह तबारक व तआला जल्ल शानो वायदो आ त रब जे रस्ते में ॾियण वारे जूं अल्लाह तबारक व तआला हाजूं ज़रूरतूं पूरियूं कंदो रिज़्क रोज़ी में बरकत नाज़िल फरमाईंदो मुझा दोस्तों त इहा तवां जे लाए एकड़ो नुस्खो आहे जेकॾहिं इन ते तवां अमल पेरा थी वेंदो इंशाअल्लाह तवां के दुनिया आखिरत जूं भलाइयूं दुनिया जूं परेशानियूं बुलंदियूं रिज़्क जूं बरकतूं इंदियूं आफतूं मुसीबतूं शामतूं टरंदियूं मौत जी आसानी थींदी कब्र कुशादी थींदी जन्नत जा तवां वारिस बणिजो बेहश्त तवां जे लाइ वाजिब थी वेंदो अल्लाह तबारक व तआला जल्ल शानु शान असां सभिनी खे खैरात करण जी तौफीक अता फरमाए पंहिंजे राह में खर्च करण जे लाइ असां खे दिली सआदत रब नसीब फरमाए वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम मुबारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन अल्लाहुम्मा या रब्बि बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वगफिर लना मा मज़ा या वासिअल करमी या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी या अल्लाह असां के खैरात करण जी दिल या अल्लाह असां जे रिज़्कन के कुशादो कर पराई मोहताजी खां बचा असां जे हथन के हेठे हथ खां बचा असां के मथियों हथ अता कर या अल्लाह असां के कुशादी रोज़ी अता कर कुशादी दिल अता कर या अल्लाह असां जे रिज़्क रोज़ी इज्जत दीन माल में बरकतूं नाज़िल फरमा हिन सारी जमात ते लुत्फ़ करम कर सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं फरमा सभिनी जे रोज़ी रिज़्क में बरकतूं नाज़िल कर इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद।